अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। राजो खनानी का रिपोर्ट सलमा तबस्सुम सुल्तानी वाह जे सीसी लाइनिंग जे कम मुकमल थियण ते तकरीब मुनक़िद। तकरीब में एमएनए मीर गुलाम अली टालपुर ऐं पीए मीर अला बख्श टालपुर शिरकत। तफ़सील मूजिब फुलेली कैनाल मां निकरंदड़ सुल्तानी वाह जे सीसी लाइनिंग जो तरक़ियाती कम मुकमल थियण ते फुलेली कैनाल जे अलीपुर रेगुलेटर ते इरिगेशन खाते पारां इब्तिदाई तकरीब मुनक़िद कई, जंहिं में मोअज़्ज़िज़ महिमाननि एमएनए मीर गुलाम अली टालपुर ऐं पीए मीर अला बख्श टालपुर, राजो खनानी टाउन चेयरमैन मीर इरफान टालपुर, मीर रिहान टालपुर, मीर ज़ैद टालपुर, मीर अत्ता मोहम्मद टालपुर हुआ। मोअज़्ज़िज़ महिमाननि में मीर गुलाम अली टालपुर ऐं मीर अला बख्श टालपुर, मीर इरफान के लीप बैंक डायरेक्टर अब्दुल वाहिद, इरिगेशन इंजीनियर गुलाम अब्बास पंवर ऐं दारोगे फैसल निज़ामानी पारां सिंधी टोपियूं ऐं लौंगियूं ऐं अजरकूं पारायूं वयूं। उन मौक़े ते इंजीनियर फुलेली कैनाल गुलाम अब्बास पंवर ब्रीफिंग कोन ॾिनी। उन खां पोइ एमएनए मीर गुलाम अली टालपुर ऐं पीए मीर अला बख्श टालपुर सुल्तानी वाह जा गेट पंहिंजे हथनि सां खोले पाणी खे सुल्तानी वाह में छॾे इफ्तिताही ता करे छॾियो ऐं दुआ पिणु कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मीर गुलाम अली टालपुर ऐं मीर अला बख्श टालपुर चयो त हिन अरबें रुपयनि जी मालियत सां तहमीर थियल सुल्तानी वाह जी मेगा प्रोजेक्ट सां इलाइक़े में ज़रई खुशहाली जो नओं दौर शुरू थी वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत आलमी बैंक जे तामत सां ही तारीख़ साज़ प्रोजेक्ट मुकमल थियण सां हज़ारे हारियुनि ज़मींदारनि आबादकारनि पाणी खोट मां निजात हासिल मिलंदी ऐं हर घर खुशहाली सां टिमटार थींदो। उन मौक़े ते वॾेरो रमज़ान काके पोटो जावेद इक़बाल आरई ऐं सवे माण्हू मौजूद हुआ। बिल्कुल न थियण ॾींदासीं। असांजी पूरी कोशिशि आहे त इहो मसइलो तव्हांजो हल कयूं। तव्हांखे मुबारक हुजे, उन साहब खे मुबारक हुजे। जेको पंहिंजी मुॼाणी कमु पहुतो, तव्हांजी महिरबानी न चढ़ी सघंदी। सचाया वेठो पानी अचे पियो बाबा, पानी अचे पियो माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु तो सॻो सुल्तानी गुलाब थियो पियो आहे, गुलाब थियो पियो आहे। रमज़ान कंदो भाई माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जूं लख लख असांते नेमतूं आहिनि जेको मालिक साईं मीर अला बख्श साहब टालपुर साहब हिन जो मीर गुलाम अली साहब इफ्तिताह थियो माशाअल्लाह। सर मुबारकूं हुजनि अव्हां ते, मुबारकूं हुजनि सुल्तानी पिरां जे आबादगार पुछड़ी आबादगार जेके बि आहियो उन्हनि खे लख ते सवा लख मुबारकूं हुजनि जेको सुल्तानी पिरां बिल्कुलु माशाअल्लाह। अल्लाह आमीन।